साचो सतराम। पाण साहब शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जन जे हलंदड़ 111 साल वर्षे उत्सव जे प्यार भरे माहौल में अज साई विस्पत जे पावन पर्व ते उन्हीं सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ सनंदावन में आयूं। सोड़ी समझ बूझ प्यार ए पावन मौके ते सभी भावरन बहनरुन ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। अज जो सुहानो समूह समझ भरियो जेको असांखे समझाए रहियो आहे इंसान जो जीवन उनकी जिंदगी उनकी शुरुआत ऐं उनकी आखिरत छाकाणि त साईं विस्पति यानी सचे साईं जी जन्म की याद में दी ऐं वर्सी यानी संसार में छड़ण जो मौको ये है वो क्या हर एक इंसान तो छा पर हर एक जीव सा लागू है। संसार में जेको भी कुछ है उन्हें सबसे सा लागू है। इन्हीं करे संसार के कदे माया जो नालो ॾिनो वेंदो आहे, कदे बुध बुधे जो नालो ॾिनो वेंदो आहे, कदे खिण भिंकर जो नालो ॾिनो वेंदो आहे, केतिरा ई नाला ॾिना वेंदा आहिनि। ऐं सभ जे पोइता मक़सदु हिकिड़ो ई आहे, थोड़े वक़्त लाइ सभु कुझु ख़तम थी वेंदो। तंहिंजे करे संसार में जेको ई कुझु आहे उहो जेको पैदा थियो आहे उहो वेंदो ज़रूर। अहिड़ी कच्ची रांदी न आहे जेका पैदा थिए ऐं ख़त्म न थिए। तंहिंजे करे ये ॿई चीज़ूं त असां सां वाबस्ता आहिनि। बाक़ी जेको भी कुछ है वो जिंदगी ऐं मौत के विच में जेको मौको है उन्हीं के मल्हाइण जो मौको है, बस उन्हीं जो नालो है। इन करे जॾहिं इंसान पैदा थींदो आहे त पोइ नालो न होंदो है पर श्वास होंदो है, साह होंदो है। पर जॾहिं मरंदो है
त साह न हूंदो आहे पर नालो हूंदो आहे। तंहिंजे करे जीवन हिकिड़े नाले जो नालो आहे। त असां पंहिंजो नालो कहिड़ो छॾियोसीं, छा कयोसीं? पोइ जहिड़ो नालो छॾींदासीं उहो ई कुझु हुयो। ऐं कुदरत हर हिकु इंसान त छा, पर हर हिकु जीव खे मुस्कुराईंदो मोकिलींदो आहे। इन करे हर हिकु इंसान जी पैदाइश असांखे मुस्कुराहट ॾियणु सेखारींदी आहे। इहो ज़रूरी न आहे त असां मुस्कुरायूं, पर इहो ज़रूरी आहे त असांजे करे ॿियो को ज़रूरु मुस्कुराए। इनजे करे जॾहिं ॿार पैदा थींदो आहे त हू रोईंदो आहे। ऐं जेकॾहिं पैदा थियण सां ॿार न रोए त पोइ शायदि ॿिया सभु रोइण शुरू कंदा आहिनि। त इहो रोनो छो न? हिकदमि कॾहिं ऑक्सीजन जी कमी, कॾहिं कुझु, कॾहिं दिमाग़ ते असर, सभु परेशान थी वेंदा। ॿार रोनो न, यानी कुझु न कुझु थियो। ॿार जो रोइण उहा चङी निशानी ॻणियो वेंदो आहे, सोचो सुगुन ॻणियो वेंदो आहे। पर ॿार न रोए उहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि हूंदी आहे। पर वॾी ॻाल्हि आहे त जीअं ॿार रोईंदो आहे पैदा थींदे, बाक़ी सभु खिलण लॻंदा आहिनि, सभिनी जो चहिरो ख़ुशियुनि सां बहकी उथंदो आहे। ऐं रोइण सां मुंहिंजी माउ हुजे, पीउ हुजे, घर वारा हुजनि, जीअं आवाज़ ॿुधंदा सभु हिकदमि बहकी उथंदा। तंहिंजे करे इहा असांजे जीवन जी पहिरीं निशानी हूंदी आहे। त बेशक पाण रोइजे, पर रोइजे अहिड़ो जेको ॿियनि खे मुस्कुराए रखे, ॿियनि जे जीवन खे सजाए रखे। इहा चीज़ असां सभिनी खे यादि रखणु खपे। ऐं पैदा थींदे ई इहो पहिरियों संदेश उहो इंसानियत सां लागू हूंदो आहे। ऐं उनखां बाद जेको पहिरियों पंहिंजे रोइण सां ॿियनि खे मुस्कुराहट ॾींदो आहे, त पोइ मौत में पूरो जीवन उनजो कोई रोइण बर्दाश्त न कंदो आहे, उनखे खिलंदो ॾिसणु चाहींदो आहे। ॿार पहिरियों रुनो, सभु मुस्कुराया, सभु खिलिया, सभिनि खे ख़ुशी थी। पर बाद में कॾहिं ॿार रोए छा उहो कॾहिं चङो लॻंदो आहे छा? बाद में कॾहिं ॿार कुमाणिजे त पोइ हुन सां गॾु वरी सभु कुमाणिजी वेंदा आहिनि, सभु परेशान थी वेंदा आहिनि, वरी न रोए, हिकु दफ़ो जेको रुनो सो रुनो। तंहिंजे करे जेकॾहिं इहो असांखे संदेश हूंदो आहे त जेकॾहिं असां पाण रोईंदे ॿियनि खे खिलाईंदासीं त पोइ सभु मिली करे कॾहिं रोइण न ॾींदा, कॾहिं ॾुख ॾियण न ॾींदा, पंहिंजो पाण सां बहितर हलंदा। ऐं इहा प्रकृति जो नेम आहे, इहो कुदरत जो कानून आहे त जेको पाण खे तकलीफ़ ॾींदे ॿियनि खे सुख ॾींदो त ईश्वर खे तमामु घणो मथे करे रखंदो आहे। इन करे जेके संत महात्मा दरवेश उहे महान हस्तियों, अज़ीम शख्सियतूं
जेकी भी थी हुई देव अवतार असां सभिनी खे ॾिसंदासीं तो जेकॾहिं हक़ीक़त उनजी गहराई में ॾिसंदासीं तो उन्हनि शायदि कॾहिं सुख पातो हुजे, शायदि कॾहिं को सुखियो ॾींहुं ॾिठो हुजे, पर उन्हनि ॿियनि खे केतिरा सुख ॾिना, केतिरो बहितर कयो, ॿियनि जे लाइ केतिरो चङो कुझु कयो, केतिरो बहितर कयो। ऐं इन्ही करे मौत त सभिनी खे ईंदो आहे, पर जेके मालिक जे नाले ते कंदा आहिनि, उन ईश्वर जे नाले ते कंदा आहिनि, त पोइ उन परमात्मा जी हिकिड़ी खूबी हूंदी आहे, तू कॾहिं मरंदो न आहे, बाक़ी सभु जेको ई आहे संसार आहे, उनजी हिकिड़ी खूबी आहे त हो कॾहिं मरंदो न आहे, कॾहिं ख़तम न आहे थींदो। ऐं पोइ हू उन्हनि खे ॼण पाण सां मिलाए छॾींदो आहे। बाक़ी संसार में केतिरा आया केतिरा विया, लेकिन जेतिरो जेको उन्ही जे नज़दीक आयो हू उन्ही खे ओतिरो मरण न ॾींदो। संसार बेशक छॾे पर उनखे पंहिंजे जीवन में हमेशह ज़िंदा रखंदो आहे, नाले में हमेशह ज़िंदा रखंदो आहे, उनखे सदाई पाण सां वधंदो आहे। तंहिंजे करे ज़िंदगी ऐं मौत इहा त सभिनी खे अचणी आहे, बाक़ी असां जीवन में कयोसीं छा, जीवन में असां हलियासीं कहिड़ो, असांखे हलणो कीअं आहे, उनजे लाइ असां सिर्फ़ इहो ई कयूं त जहिड़ो चाहींदा आहियूं बसि उहो पंहिंजे जीवन सां कयूं। असां पंहिंजे घर, पंहिंजे मुंहुं, पंहिंजे चेहरे, पंहिंजे हथनि, पंहिंजे जिस्म खे सदाई साफ़ सुथरो ॾिसणु चाहींदा आहियूं। घर में थोड़ी बि मेराण या किचिरो ईंदो आहे तो चङो कोन्हे लॻंदो, इन करे सुबुह शाम साफ़ करे छॾींदा आहियूं। मुंहुं थोड़ो बि कॾहिं मेराण वारो लॻंदो आहे त धोईंदा आहियूं, ऐं हथ त केतिरो दफ़ा हर रोज़ साफ़ कंदा आहियूं। तंहिंजे करे असां जेका बि थोरी मेराण या गदलाण पसंदि न कंदा आहियूं त उनखे हिकदमि साफ़ करे किचिरो जेको बि थींदो आहे उनखे ॿाहिरि छिलाए छॾींदा। पर कॾहिं किचिरो उछलाईंदे असांखे कोई शर्म थोड़े थींदो आहे, ख़ुशी थींदी आहे। गंद घर में थोड़े रखंदासीं, उनखे ॿाहिरि फिटी करे छॾींदासीं, जलाए छॾींदासीं, साड़े छॾींदासीं, गंद वारी जॻह ते उछलाए छॾींदासीं। घर में चङो थोड़े लॻंदो, न पंहिंजो चेहरो गंदो चङो लॻंदो, न कपिड़ा चङा लॻंदा, न हथ चङा लॻंदा, न जिस्म चङो लॻंदो, न घर चङो लॻंदो, या जिते वेहींदासीं न उहो माहौल चङो लॻंदो। हर जॻह तो किचिरो उछलाए छॾींदासीं। ऐं हर एक चीज के तरतीब सां रखण, उनखे बि असां बहितर सम्झंदा आहियूं। मां ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं
कोई अचण वारा अॼु सफ़ाई कंदा कुछ कोई कंदा कोई चीज़ काथे रखंदी कोई काथे कोई कीअं पई हूंदी कोई सोफे ते पई हूंदी कोई टेबल ते पई हूंदी कोई हेठि पई हूंदी कोई हिते पई हूंदी किथे भी पई हूंदी ऐं हर हिकु घर में ईअं थींदो आहे ज़रूरी न सफ़ाई न हुजे पर चीज़ूं सलीक़े सां रखंदा आहिनि ईअं लॻंदो पियो ॼण सॼो गंद लॻो पियो अलाए छा सॼो बिखरियो पियो आहे एतिरो ख़राबु आहे हिकु दफ़ो मां ईअं ॾिठो सामान बिखरियो पियो हेॾे होॾे एॾो ख़राबु लॻे पियो त मां हुनखे चयो छोकिरो कहिड़ो भई सामान जेको आहे सिधो करे जेको आहे ॿाहिरि छॾ वॾी ॻाल्हि हिकु चीज़ बि का ॿाहिरि कोन रखी सिर्फ़ु वेड़े करे ठाहे करे पंहिंजी पंहिंजी जॻह ते रखी एतिरियूं सभु सुंदर बहितर पियो लॻे ॼण सॼो माहौल ख़ूबसूरत थी वियो कुझु हुयो ई न सिर्फ़ु सलीक़े सां असां चीज़ रखूं ॿियो कुझु बि न हिकिड़ो संत हो प्यार वारो ॻाल्हाईंदो पंहिंजी ॿोली में पोइ कॾहिं बि ॾिसंदो न किथे किचिरो पियो हुजे किथे गंद पियो हुजे चीज़ूं सलीक़े सां गंद किचिरो माना चीज़ूं सलीक़े सां न रखियल हुजनि कोई हुते कोई हुते पहिरियों लफ़्ज़ चवंदो अब हर भरू हुसन जा छो दुश्मन थिया जॾहिं ख़ूबसूरती आहे त उनखे संभाले रखो ख़ूबसूरती दुश्मन छो थिया उनखे बनाए रखो तंहिंजे करे असांजे माहौल खे थोरो बनाए रखो ऐं उहा तरतीब उहा सफ़ाई वो किचरे जो नेकाल इहो हक़ीक़त में असांखे संदेश हूंदो आहे त असां पंहिंजो पाण खे अंदरि खे बहितर कयूं असां पंहिंजे जीवन खे थोरो तरतीब सां हलायूं बहितर कयूं अंदरि में जेको थोरो थोरो मैल किचिरो ईंदो वञे उनखे साफ़ कंदा वञे मुंहुं वांगुरु साफ़ कंदा वञे मुंहुं साफ़ करण जो मक़सदु आहे मुंहुं खणण जहिड़ा थियूं कंहिंखे ॾेखारण जहिड़ा थियूं यानी त अहिड़ा सॼो जीवन में अहिड़ो हुजे हथ पेर साफ़ करण जो मक़सदु आहे चङे पासे हलूं चङा कर्म कयूं ऐं जिस्म जो इहे टे चीज़ूं असां सभ खां वधीक धोईंदा आहियूं पेर हथ ऐं मुंहुं ऐं टई चीज़ूं जेकॾहिं असांजा पेर चङा हूंदा चङे पासे हलंदा साफ़ हूंदा त पोइ हथ पंहिंजो पाण चङा थियण लॻंदा चङा कर्म पंहिंजो पाण थियण लॻंदा बहितरी पंहिंजो पाण थियण लॻंदा जेकॾहिं पेर चङा थिया चङे पासे हलिया बाक़ी कर्म त पंहिंजो पाण थियण लॻंदा हथ पंहिंजो पाण थियण लॻंदा ऐं जेकॾहिं चेन पेर चङे पासे विया हथनि चङो कमु कयो पोइ मुंहुं त पंहिंजो पाण सभु मुंहुं त खणण जहिड़ा थी पवंदासीं ॾेखारण जहिड़ा थी पवंदासीं बहितर थींदासीं तंहिंजे करे असां कचिरे खे उछलाए छॾींदा आहियूं ऐं चङियुनि चीज़ुनि खे बहितर अंदाज़ सां रखंदा आहियूं तरतीब सां रखंदा आहियूं त ख़ूबसूरती ॾाढी बहितर लॻंदी आहे चङी लॻंदी आहे साॻे नमूने मालिक असां ते वॾी कृपा कई आहे वॾी रहमत कई आहे वॾी आसीस कई आहे त उन असांखे इंसान बणाए करे मोकिलियो आहे असां सिर्फ़ु इंसान थियूं बाक़ी त सभु कुझु पंहिंजो पाण थियण लॻंदो आहे जेका थोरी कमी ईंदी आहे जीअं ॿाहिरियों जेको थोरो कचिरो ईंदो आहे असांखे सिर्फ़ु उहो कचिरो हटाए छॾिणो आहे बसि ॿियो कुझु बि न आहे करिणो जेका ॿाहिरीं थोरी मैल आई उनखे थोरो परे करिणो आहे असांखे ॿियो कुझु करिणो थोरी आहे सिर्फ़ु जेको कचिरो या मैल अची वई उनखे थोरो थोरो बसि परे करिणो आहे बाक़ी साफ़ उहे आहियूं असां चऊं असां शुद्ध थियूं पवित्र थियूं एतिरा चङा थियूं कुझु थियूं उहे त असां आहियूं ऑलरेडी आहियूं कमी थोरी आहे उहो त असां अहिड़ा आयासीं असांजो रोइण ते बि सभु मुस्कुराइण पिया यानी इंसानियत केॾी ऊची आहे रोइण ते बि सभु खिलिया सभिनी ख़ुशी कई सभिनी वाधायूं ॾिनियूं असांजे रोइण ते बि अगरि रोइण ते वाधायूं ॾिए थो त पोइ खिलण ते केतिरियूं मिलंदियूं बहितरी ते केतिरियूं मिलंदियूं ऐं असां इंसान केतिरा क़ीमती आहियूं जेको अंदाज़ कोन्हे हाणे थोरो वक़्तु कुझु ॾींहं थिया महीना बि न थिया हूंदा मुंहिंजे ख़्याल में
सूरत में हिकिड़ो ॿार हो 14-16 साल जो, अचानक रस्ते ते वञे पियो, एक्सीडेंट थियो या कुछ भी थियो, उनजो ब्रेन डेथ थी वियो। तो जीअं उनजो ब्रेन धक लॻो, ब्रेन डेथ थी वियो, कंहिं कम जो न रहियो, बाक़ी ठीकु आहे, जेके साह खणे हले पियो, घर में पियो हूंदो, बाक़ी कंहिं कम जो कोन्हे। मुंहिंजा जेके माउ पीउ हुया, ये ॿ केस हाणे हाणे थिया रिसेंटली, हिकिड़े खे साल खनि थियो हूंदो, 8 महीना अपोलो हॉस्पिटल में थियो, हे इनमें थियो, हुन जेको हॉस्पिटल में थियो उहो ईअं थियो त हिकिड़ी औरत हुई, अचानक उनखे ब्रेन हेमरेज थियो, उनखे हॉस्पिटल में दाख़िल थियो। ये ॿई केस, हू अॻु में थियो, हे हाणे थियो। तो जीअं ब्रेन हेमरेज थियो, उनखे हॉस्पिटल में दाख़िल कयो, चांस घटि हुया पर कुदरतन उनजो रिकवरी शुरू थी वई। वो माई बहितर थियण लॻी, तो जीअं चङी थी, उथण जहिड़ी थी, तो हॉस्पिटल में पंहिंजे मुड़ुस खे चई हाणे ब्रेन हेमरेज तव्हांखे थियो आहे, पतो न आहे वरी कॾहिं थिए, कंहिं महिल बि थी सघंदो आहे, तंहिंजे करे मां पंहिंजी बाटी त ॾेई छॾां दान में। हुन चुसि बेशक, हुन हॉस्पिटल खे सही करे पंहिंजी बादी ॾेई छॾी, कॾहिं बि कुझु थिए मुंहिंजी बादी डोनेट करे छॾिजो, कंहिंजो कमु हले। ऐं कुदरतन 2 ॾींहंनि खां बाद वरी हुनखे ब्रेन हेमरेज थियो ऐं हू गुज़ारे वई। ऐं हेॾे मुंहिंजे माउ पीउ जो पुटु, माउ पीउ पाण फ़ैसिलो कयो, 14-16 साल जो ॿार हो कुल, चए ब्रेन डेथ अथसि, उएं हाणे बाक़ी थींदो त कुझु बि न, पोइ बि कंहिंखे जीवन मिले बहितर आहे। उन्हनि बि लिखी ॾिनो भई ठीकु आहे, असांजे ॿार जे करे कंहिंखे सुख मिले त बेशक मिले, असां ते फ़र्क़ु न पवंदो। त जॾहिं उन्हनि ॿिन्ही जो थियो, हिकु जो मां चवां थो भई उन वक़्तु इमरजेंसी में जेका माई गुज़ारे वई आहे, ॿार जेको ॾिनो, भई दिलि मुंहिंजी कढी करे ॿिए में ट्रांसप्लांट कयूं जो जीवन, लिवर ॿिए शहर में मोकिलियो, मुंहिंजा गुर्दा 2 ॼणनि खे ॾिना, मुंहिंजूं अखियूं 2 ॼणनि खे ॾिना, ऐं उन हिकु मोबाइल या ब्रेन डेड इंसान मां तक़रीबन 8 खां 9 इंसाननि खे जीवन मिलियो, हिकु खे। जेकॾहिं असां इंसान मरण खां बाद 7 या 9 ॾींहंनि जी ज़िंदगी ॾेई सघूं, जीवन ॾेई सघूं था, त असां जीरे छा था करे सघूं, असां सम्झी सघूं था। ज़िंदगी में असां केतिरा मुलाहित आहियूं, असांखे केतिरो सम्झणु खपे। ज़िंदगी में असां छा करे सघंदा आहियूं, असांखे छा करणु खपे, असां सम्झी सघंदा आहियूं। अगरि मरण खां बाद में बि असां 7 जी ज़िंदगी बचाए सघंदा आहियूं या 9 जी ज़िंदगी बचाए सघंदा आहियूं, त जीरे असां छा करे सघंदा आहियूं। यानी असां शायदि पंहिंजो पाण खे भुलाए वेंदा आहियूं, असां पंहिंजी अहमियत खे भुलाए वेंदा आहियूं, असां पंहिंजो पाण खे यादि न कयो त असां छा आहियूं, कुदरत असांखे कहिड़ो बणायो आहे। ऐं असां त एतिरो भुलिजी वेंदा आहियूं कि मालिक अहिड़ी रहमत कई आहे, असां गोए बि एतिरनि माण्हुनि खे ज़िंदा करे सघंदा आहियूं, रोशनी ॾेई सघंदा आहियूं, त पोइ असां सभु पंहिंजो पाण खे पुछूं था थोरी थोरी ॻाल्हि ते, अॼु ताईं अहिड़ी ज़िंदगी, अहिड़े जीवन, अहिड़ी इंसानियत या अहिड़े इंसान हुजण ते असां पंहिंजो पाण खे आसीसाऊं घणियूं ॾिनियूं नी, या थोरे दुख थोरे परेशानी ते असां पंहिंजो पाण खे पिटियो घणो आहे, असां पंहिंजो पाण खां पुछूं। असां इहो न पुछूं ॿिए कंहिं आसीस ॾिनी आहे या पिट ॾिनी आहे, मां उनखे कुझु बि नथो चवां।
असां केतिरो दफ़ा थोरी ॻाल्हि ते कॾहिं घर में अणबड़ थी, कॾहिं काई ॻाल्हि थी, कंहिं कुझु चयो, कॾहिं थोरी तकलीफ़ आई, असां पंहिंजो पाण खे पिठियो घणो आहे या पंहिंजो पाण खे असां पाण खां पुछूं असां पाण खे दुआ या आसीस घणी ॾिनी आहे। जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे आसीस ॾिनी आहे त पोइ शायदि असां पंहिंजी ज़िंदगी खे सम्झंदा हूंदासीं। पर जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे थोरी थोरी ॻाल्हि ते शायद मरां, अहिड़ी ज़िंदगी को वञा, ज़िंदगी चङी न आहे, अलाए छा छा कयो आहे, त पोइ शायदि असां अणॼाण रहियूं पंहिंजे जीवन खां। तंहिंजे करे असांखे इंसाननि खे मालिक एतिरो त बहितर बणायो आहे, असां एतिरा त क़ीमती हूं, एतिरो त बहितर हूं, एतिरा त चङा हूं, पर शायदि असां जो धूल अची वई आहे, इन करे पंहिंजो पाण खे भुलाए वेठा आहियूं। असांखे कुझु बि न आहे करणु, सिर्फ़ु असांखे धूल साफ़ करणी आहे, असांखे चङो थियणो ई न आहे, असांखे बहितर थियणो ई न आहे, असांखे गुणवान थियणो ई न आहे, असांखे कुझु न आहे करणो। उहे असां सभु आहियूं, अॻ में पैदा थींदे आहियूं। असां छड़ो पंहिंजा अवगुण, पंहिंजा दुर्गुण, पंहिंजूं ख़राबियूं, पंहिंजी मैल, पंहिंजो किचिरो जेको पाण गॾु कयो आहे, छड़ो असां उनखे बसि फिटी करूं, ॿियो कुझु बि न कयूं। असां इहो न सोचो त मूंखे चङो थियणो आहे, चङो असां मंदाई खे छड़ो कढी छॾूं, बाक़ी त चङा त आहियूं। असां छड़ो ख़राबी खे कढी छॾूं, साफ़ त असां आहियूं न, असांखे छा करणो आहे। इन करे जॾहिं बि कोई संतन, महात्माउनि, भॻवान, ईश्वर जूं वाणियूं, वचन जेके बि ॿुधंदा आहियूं, उहो चवंदा आहियूं तव्हांजी आत्मा शुद्ध आहे, तव्हां पाण शुद्ध हो, पाण पहुतारो। कॾहिं चयो अथनि तव्हां कंदा हो, कॾहिं कोई चयो मां कॾहिं पढ़ियो ई न आहे। उन्हनि सदा शुद्धि ऐं पहुतरताई जी ॻाल्हि कई आहे, भई असां तव्हां सां बचारो अमर अलाए छा छा लिखियलु हूंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं पढ़ी करे पाण खे अचार मूं त मरदा छो पिया हूंदा, घड़ी घड़ी ख़ौफ़ त मां मौत जो हूंदो आहे। पर छाकाणि त उहो सभु कुझु असां आहियूं, असांखे सिर्फ़ु पंहिंजी सफ़ाई करणी आहे। घरु असांजो ॾाढो सुठो आहे, मुंहुं असांजो ॾाढो सुठो आहे, हथ पेर असांजा जिस्म असांजो ॾाढो सुठो आहे, छड़ो उनखे असां धोई करे साफ़ करूं, बसि ॿियो कुझु बि कोन्हे। असां इंसान जीव सभु ॾाढा सुठा आहियूं, सिर्फ़ु असां चङा न थियूं, असां सिर्फ़ु मंदाई कढी छॾूं। जीअं असां घर जी छड़ो सफ़ाई करूं, रंग रोगन करूं, बि छा कंदासीं, घर त असांजो पंहिंजो पाण सही थी वेंदो, उनखे छा कंदासीं। भई कॾहिं बि मुंहुं साफ़ करण जे लाइ असां छा कयो आहे, भई मुंहुं धोईंदा इन करे ऐं सनानु इन करे कंदा आहियूं, भई जेका मैल आहे उहा लहनि, बाक़ी त चमकंदा त भई सही पिया आहियूं। कॾहिं चमकाइण लाइ कुझु कयो आहे या छा कयो आहे। ऐं जॾहिं चमकाइण लाइ कयो आहे उहो थोरे वक़्त में लही वेंदो आहे। जेॾो पार्लर में वञूं घड़ी खां पोइ वरी वॾा थी वेंदा आहियूं, छा थी घणा ॾींहं हलंदो आहे, घणो वक़्तु हलंदो आहे। जहिड़ा नेचुरल आहियूं असां छड़ो वॾा थियूं, ॿियो छा करिणो आहे। तंहिंजे करे कुदरत, ईश्वर, मालिक असां सभिनी खे बहितर बणाए करे मोकिलियो आहे। उहे सभु आयासीं, उहे संत, उहे महात्मा, उहे दरवेश, असां सभु देव अवतार, सभु पैदा ईअं ई थिया जीअं असां थियासीं। जनम तो सभाॻो थियो सभिनि जो, पर असल चीज़ आहे असांजो जॾहिं मरण सभाॻो थिए। असल चीज़ आहे जॾहिं असां छॾियूं तॾहिं ओढ़ा थियूं जहिड़ा पैदा थियासीं। जॾहिं छॾियूं त पोइ बहितर सां ओतिरा थियूं। ऐं उहो साॻियो कबीर साहब ॾाढे सुठे लफ़्ज़नि में चयो, भई जॾहिं तव्हां संसार में आयो रोईंदा आहियो संसार खिलियो,
पर जॾहिं वञो त तव्हां खिलो संसार आहे, उहो जीवन हूंदो आहे। छाकाणि पहिरें ॾींहुं रोइण ते सभु खिलिया, ख़ुशी कई, भई ठीकु आहे ज़िंदगी आई, पर उनखां बाद कोई बि ॿार खे रोईंदो ॾिसी न सघंदो आहे। ऐं उहो ईश्वर, उहो परमात्मा, उहो सचो साईं, उहो मालिक असांखे कॾहिं रोईंदो ॾिसी न सघंदो। अगरि असांजे रोइण जे करे, छाकाणि त कोई बि पीउ हुजे, माउ हुजे, उहो ॿार खे रोईंदो ॾिसी न सघंदो आहे। केतिरो बि ॿार वॾो हुजे, कुझु बि हुजे, मूं चवंदो उहो मुस्कुराए, उहो ख़ुशि रहे। जीअं माउ पीउ या कोई बि ॾिसंदो, उहो रोईंदो न ॾिसी सघंदो आहे, खिलंदो ॾिसणु चाहींदो आहे। साॻे नमूने असांखे उहो ईश्वर, उहो मालिक सदाईं खिलंदो ॾिसणु चाहींदो आहे, रोईंदो ॾिसणु न चाहींदो आहे। जेकॾहिं रोइणु ईंदो आहे, दुख ईंदी आहे, तकलीफ़ ईंदी आहे, त पोइ हुनमें कोई ॿियो ॾोही न हूंदो आहे। असांजा कर्म ई असांखे रोवाईंदा आहिनि, जेके वापसि थी करे ईंदा आहिनि। असांजा अहमाल ई असांखे रोवाईंदा आहिनि। छाकाणि त इंसान करण में कुझु न सोचींदो आहे, पर जॾहिं मोटी करे ईंदा आहिनि त पोइ ॾाढो ॾुख थींदो आहे। ऐं असांखे जॾहिं मोटी करे मिलंदा आहिनि त पोइ केतिरो पछताईंदा आहियूं, केतिरो ॾुख थींदो आहे। पर एसि ताईं वक़्तु केतिरो गुज़री चुको हूंदो आहे। हिकिड़ो शख़्स हो, चङी उमिरि जो, वॾी उमिरि जो, छाकाणि त कॾहिं कॾहिं ॾुख थींदो आहे त पोइ पुराणियूं ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि। जीअं जॾहिं मौत जे बिस्तर ते हो, परेशानी थी, त पोइ दशरथ खे श्रवण कुमार यादि आयो, अॻ में छो न आयो। जॾहिं उनजो पंहिंजो पुटु विछड़ियो, पोइ उनखे श्रवण कुमार जी कहाणी यादि आई, उनखे यादि कंदे पोइ। साॻे नमूने हर हिकु इंसान जी कहाणी हूंदी आहे। जॾहिं तकलीफ़ ईंदी आहे, पोइ पुराणा पाप यादि ईंदा आहिनि। जेकॾहिं अॻ में सुजाॻ हुजो, उहो हिकिड़ो शख़्स हो, काफ़ी वॾी उमिरि जो, पोइ हिकिड़े संत ॾे आयो, चए साईं मां पाण बीमार आहियां, मुंहिंजे पुट खे तकलीफ़ थी, उहो वियो हलियो, ज़ाल खे कैंसर आहे, घर में आहे कुझु कोन, ॿार बीमार आहिनि, किथे बुखायलूं ॾुखायलूं, ॾाढी तकलीफ़। ऐं वरी ॻाल्हि करे, वरी मथो लाप्सो जेके चया, चएसि बसि पहिरियों न सोचियोसीं, हक़ीक़त में ॿिए कंहिंजो कुझु कोन्हे, पंहिंजा कर्म आहिनि। जॾहिं कयासीं ख़ुशि कईसीं पए, हाणे भोगण जी महिल आई आहे, ॾाढा ॾुखिया लॻंदा पिया। सो हक़ीक़त में विरधा त पंहिंजा कर्म पिया आहिनि। सम्झुसि अहिड़ा कहिड़ा कर्म कया अथई, छा थियो? चएसि बसि नंढो जवानी हुई, बचपन में ओ चोरी जी आदत पइजी वई, जेब कतिरो थी वियो। जेब कतण में ॾाढो माहिर हूंदो, घुमंदे घुमंदे वेठे वेठे कटे करे खणी वञा, कंहिंखे पतो न पवे। ऐं जॾहिं बि कंहिंजी जेब कटींदो त पोइ सुख त कंहिंखे कोन्हे न। कॾहिं कोई कारोबार सां हूंदो, उनजी कटींदो, कॾहिं कोई घर राशन या सीधो वठी करे वञे, उनजी कटे छॾींदो, कॾहिं को बाज़ार में चओ उनजी कटे छॾींदो, ऐं कॾहिं को बीमार हूंदो, कंहिंजो इलाज कराइण वेंदो, उनजी कटे छॾींदो। ऐं उहे परेशान थींदा, तड़फंदा, मूंखे ॾाढो ख़ुशी थींदी। उन वक़्तु मां सॼो कुझु ख़ुशी ख़ुशी सां कयो। उन वक़्तु मां ॿियनि जा ॿार बि तड़फाया, ॿियनि जा माण्हू बि तड़फाया, बुखिया बि कया, कुझु बि कया, जंहिंमें जेको कुझु हुयो मां उनखे पूरो करे छॾियो। ऐं पंहिंजो पाण खे ॾाढो होशियारु पिए सम्झो।
पर उहे चीज़ूं हाणे सभु मूंखे पंहिंजे घर में मोटी करे आयूं। कुछ भी कोने, मुझा बाहर भी तड़फदा पे, कुछ भी कोने, घर में भी कुछ कोने, कुछ भी ना है, मैं के बचाए भी न थो सघां। जेके चीज़ूं ॿियनि खे दुख बुख तकलीफ़ूं बीमारियूं ॾिनियूं, ॿियनि जा पैसा खणी करे या थोड़ा गॾु कया, कुछ कया, इलाज लाइ वञनि, मां खणी वञा, हक़ीक़त में सब चीज़ों मां मोटी करे आई। तंहिंजे करे करण महिल मूंखे ॾाढी ख़ुशी थी, पर हाणे जॾहिं भोगण जी महिल आई आहे न, ॾाढो दुख आहे, हाणे मूंखे बर्दाश्त नथो थिए। सो हक़ीक़त में जॾहिं असांजो जेको जीवन आहे, जेका इंसानियत आहे, उहा आहे त असां करण खां अॻु में सोचण वारी आहे। असां जेको बि कमु कंदा आहियूं, धंधो कयूं, कारोबार कयूं, घर वसायूं, जेको बि कयूं, अॻु में केॾी प्लानिंग कंदा आहियूं। जेकॾहिं अॻु में जेका फिज़िबिलिटी ठाहियूं या जेका इन्वेस्टमेंट कयूं, उनमें कमाई जो न हुजे, घाटे जो पतो हुजे, असां कोई कमु कंदासीं? असां घर बनायूं, उनमें सुख में रहण जो न हुजे, असां घर बनाईंदासीं? अॻु में सभु सुख, सभु चीज़ूं सॼियूं संभाल सां कंदा आहियूं, भई कमरो हिते हुजणु खपे, किचन हिते हुजणु खपे, एसि ताईं जो थोरो फटियो हूंदो आहे उहो बि उते रखंदा आहियूं, भई हिते कुझु हुजणु खपे, उहो बि ॿी जॻह ते न रखंदा आहियूं। जूते रखण जी जॻह बि उते रखंदा आहियूं जिते हुजणु खपे। केतिरो सभु कुझु कंदा आहियूं। रोटी पचाईंदा आहियूं, अॻु में पतो हूंदो आहे कहिड़ी खाइणी आहे, छा खाइणी आहे, कहिड़ी टेस्ट आहे, कहिड़ी सब्जी आहे, सॼी प्लानिंग सां सभु करे पोइ त वठंदा आहियूं, पोइ त कंदा आहियूं। हर चीज़ असां सोचे सम्झी बहितर अंदाज़ सां कंदा आहियूं। असां इंसान जेके बि आहियूं, त पोइ पंहिंजे जीवन खे हलाइण या कर्म करण जे लाइ असां अॻु में पंहिंजी फिज़िबिलिटी छो न ठाहींदा आहियूं? अॻु में प्लानिंग छो न कंदा आहियूं? भई जेकॾहिं मां हे सही कंदुमि त एतिरो मूंखे सही मिलंदो, हे ग़लति कंदुमि त जॾहिं ग़लति मिलंदो त पोइ छा थींदो? अगरि कारोबार या कंहिं बि कम में असां घाटे खे ॾिसी करे परे कंदा आहियूं, त पोइ करण वक़्तु असांखे भोगण खे छो भुलिजी वेंदा आहियूं? अगरि घर या कुझु बनाइण में असां पंहिंजे सुख सुविधा रखंदा आहियूं, त पोइ करण महिल असां सुख सुविधा छो न रखंदा आहियूं? जॾहिं मोटी करे फल मिलंदो त पोइ असांखे छा ॾींदो? उन में असां छो भुलिजी वेंदा आहियूं? जॾहिं बि असां पंहिंजो पाण खे भुलिजंदासीं, असांजी हालत भंवरे वारी थींदी। जीअं भंवरो हूंदो आहे सॼो ॾींहुं गुल ते केतिरो खिलंदो आहे, केतिरो ख़ुशि थींदो आहे, केतिरो टिमटिमाईंदो आहे, उनखे कुझु यादि ई न हूंदो आहे। पर जीअं ई शाम थींदी आहे, उहो गुल खे न छॾींदो, सभु कुझु उनखे ई सम्झंदो आहे। असांजो शाम जो गुल जीअं ई बंदि थियणु शुरू कंदो आहे, भंवरो बि उन मंझि बंदि थी वेंदो आहे, अंदरि तड़फी तड़फी पूरो थी वेंदो आहे, मरी वेंदो आहे। एॾो बंदि थियण खां पोइ तड़फंदो आहे, केतिरो दुख थींदो आहे। साॻे नमूने असां भंवरे वांगुरु संसार में अची त वेंदा आहियूं, पंहिंजी मनमानी त कंदा आहियूं, सभु ख़ुशी पाइण जी कोशिशि कंदा आहियूं, पर उन एतिरो फासी वेंदा आहियूं जे पोइ तड़फण खां सवाइ असांखे कुझु बि न मिलंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे भुलिजी न वञूं, पंहिंजो पाण खे सुजाॻ रखूं, पंहिंजो पाण खे असां होशियारु रखूं, पंहिंजो पाण खे थोरो बहितर करे रखूं। ऐं इन्हनि संतनि, इन्हनि महात्माउनि असांखे छॾण जो केतिरो बहितरीन तरीक़ो सेखारियो। भई कुझु ॾियो, भई मंदर में वञो तॾहिं बि कुझु ॾियो, कंहिं संत ॾे वञो तॾहिं बि कुझु ॾियो, न्याणी ॾे वञो तॾहिं बि कुझु ॾियो, भिखारी मिले उनखे बि कुझु ॾियो।
यानी जिते वञो जेको पहुचो कुछ न कुछ ॾियो ज़रूर, ॾियो ज़रूर। जेको ये दान भीख सहयोग साथ इहो सभु ॾियणु सेखारियो न। इनजे पोइ तां कारण इहो हूंदो त जीअं असांखे ॾियण जी आदत पवे, ॿियो कुझु बि न। असांखे ॾियण जी आदत पवे, असां ॾींदा वञूं। छाकाणि त संसार भौरे वांगुरु फासण जो नालो आहे। संसार में फासीअ सां सभु जल्दी वेंदा, पर कमाल जी चीज़ इहा हूंदी आहे असांखे निकिरण जो तरीक़ो अचणु खपे। जेकॾहिं छड़ो अंदरि दाख़िल थियण जो तरीक़ो आयो, निकिरण जो न आयो, त पोइ महाभारत जे अभिमन्यु वांगुरु ॿारजी वेंदासीं। छाकाणि त उन सिर्फ़ु फासण जो तरीक़ो ॿुधो, पर अंदरि वञण जो तरीक़ो सिखियो, पर निकिरण जे तरीक़े महिल उनजी माउ खे निंड अची वई। उहो न ॿुधी सघियो, न ॾिसी सघियो, न सम्झी सघियो, न सिखी सघियो। तव्हांजो निकिरण जो तरीक़ो न हो त पोइ मारिजी वियो। साॻे नमूने असांखे संसार में अचण जो तरीक़ो त ज़रूरु हुजणु खपे, हुन में कोई शक न आहे। न अचूं मां कोन थो चवां, संसार में दाख़िल ज़रूरु थियो। घर ॿार परिवार, इन करे असांखे मना किथे आहे। केतिरनि संतनि महात्माउनि दरवेशनि देवनि अवतारनि सभिनी खे ॾिसंदासीं, सभिनी खे घर परिवार ॿार संसार सभु कुझु आहे, रिश्तेदार मिट माइट सभु अथनि। कोई हिकिड़ो देव अवतार हुजे, कोई जंहिंखे ॿार न हुजे, कंहिंखे घर न हुजे, कोई हिकिड़ो किथे आहे। लेकिन संसार में आया हूं, संसार में रहणो ज़रूर आहे, जीअणो ज़रूर आहे, खाइणो ज़रूर आहे, हलणो ज़रूर आहे, पर उन फासण भौरे वांगुरु अभिमन्यु वांगुरु उन निकिरण जो तरीक़ो त निकिरूं कीअं, उहो असांखे हुजणु खपे। ऐं निकिरण जो तरीक़ो आहे दान। इन करे जेको असांखे दान सेखारियो वियो, उहो असांजो निकिरण जो तरीक़ो आहे। जॾहिं असांखे ॾियण जी आदत पवंदी त पोइ जॾहिं असांखे ॾियण जी आदत पवंदी न, त पोइ असांखे हिकिड़ी छॾण जी आदत पवंदी। इंसान पैसे पदार्थ माल मिल्कियत सां ॾाढो प्यारु कंदो आहे, पंहिंजी हर चीज़ सां प्यारु कंदो आहे। इन करे भई त उहा ॾियणु शुरू करो, ॿियनि खे ॾियणु शुरू करो। ऐं जीअं जीअं असां ॾींदा वेंदासीं तीअं तीअं ॾियण जो छॾण जो हिकिड़ो भाव ईंदो वेंदो। ऐं पोइ संसार में रहंदे असां संसार खां मथे थी वेंदासीं। जीअं ॾियण जो भाव ईंदो, असां इन करे नंढा हूंदासीं न, उहो ॿार अॻे आम रवाज हूंदो, जॾहिं बि कोई ॿार पैसो पाण थी बाबा तूं पेटी में विझ ज़रूरु, या पैसो थी संत जेको ॾे ज़रूरु, या कुझु खणी करे फ़क़ीर खे ॾे ज़रूरु, ज़रूरु कुझु न कुझु ॾियारींदा। जीअं हिन खे ॾियण जी आदत पवे। बाक़ी सभु ॻाल्हियूं संसार जो सेखारींदा आहिनि, लिखणु पढ़णु कारोबार उथी वेठे, लेकिन ॿारनि में ॾियण जी पहिरीं सिख्या ॾींदा, वठण जी पोइ। ॿियनि खे ॾियण जी आदत पवे। पोइ जीअं ॾियण जी आदत पवंदी वेंदी, जॾहिं इंसान का चङी चीज़ ॾींदो त जीअं जीअं प्यार ऐं चङाई वारी चीज़ ॾींदो वेंदो, उनखे आदत पइजी वेंदी, त पोइ गंदी चीज़ ॾींदो कान्हे, उनखे त उछलाए छॾींदो न। उनखे त फिटी करण में देरि न थींदी न, उनखे त जल्दी करे वठंदो न। इन करे जीअं चङी चीज़ शेवा भाव सिमरन सत्संग उन सोच में अची करे जीअं जीअं ॾींदो वेंदो, पाईंदो वेंदो, तीअं तीअं गंदी चीज़
किन किचरो अंदर जा गलत विचार भाव गलत हलत अमल उन्हें तो जल्दी छॾे ॾींदो, उनखे तो छॾण में देर न कंदो। ऐं दान संसार जो वॾे में वॾो त्याग आहे जेका इंसान जी शुरूआत कंदी आहे। जेकॾहिं ख़ूबी असां पंहिंजे ॿारनि में ॾेई वियासीं ऐं उहा असां अपनाए वियासीं त पोइ संसार मां तरण को ॾुखियो थोरे थींदो आहे। छाकाणि त उते जेको बि हूंदो उते जेका बि आसीस दुआ मिलंदी उहा असांखे कमाल जो करे रखंदी, उहा असांखे तमामु घणो कुझु ॾींदी आहे। इन करे ॾिसंदा सचे साईं खे भगत साहब खे उनखे ॾियण जी आदत भई पाण ॾियण जी आदत पर उनखे वठी ॾियण जी ज़रूरत बि कहिड़ी जेकॾहिं उनजे जीवन खे असां ॾिसूं कंहिं बि पहलू ते भई साईं भई ठुल खां जॾहिं वापसि पिया टांगे ते चढ़नि पिया भई उन वक़्त बदीन जा ॿ ब्राह्मण आया चएसि असांजी न्याणी जी शादी हाणे साईं जन टांगे ते वेहनि पिया उन वक़्तु असांजे ॿारनि जी शादी छोकिरियुनि जी शादी आहे तंहिंजे करे तो आयासीं त गुरू पिया शर्म पियो थिए राड़की सां में आयासीं तव्हांजो पतो पियो त ठुल में असां हिते आयासीं तंहिंजे करे असांखे वञिणो बि आहे साईं जेका राड़की साहिबु हलो मालिक चङी कंदो हलो त मां बि टांगे ते हाणे वेहां थो चवंदसि असांखे वञिणो बि जल्दी आहे पतो बि कंहिंखे न पवे ईअं हलिया आया माण्हू पुछंदा काॾे विया हुननि ॾाढो चयो त साईं जन टांगे ते वेठा बि कोन जेके चादर विछाई हुननि आसन विछायो टांगे ते साईं ने चयो ठीकु आहे चादर मथे करे कोथी हुन चयो असांखे 300 खपनि साईं उन वक़्त में त साईं जन खे कोथरी ॾिनी हाणे जॾहिं टांगे ते अञा वेठा बि कोन चादर विछाई पई उते रखियो बि कंहिं कोन उन्हनि खणी करे ॾेई छॾी त आहे बि न त हुन चयोसीं असां ॾिसो 300 पूरा खपनि जीअं ॻणियऊं चयोसीं हे त 500 ॾींहं असां 300 घुरियासीं तंहिंजे करे असांखे 300 खपनि त साईं जन खे चयो चइबो केतिरो घुरंदा वे कंहिंखो छा कंदा वे 300 त न्याणी जे कम में आणो 200 में ॿारनि खे कारोबार करायो त जीअं वरी तव्हांखे हथ टेंगड़ो ई न पवे हमेशह जे लाइ तव्हां वधो फलो अॻिते तंहिंजे करे असां हुन सच साईं खे ॾिसंदासीं असां भगत साहिब खे ॾिसंदासीं जंहिंजी लोली सां जंहिंजी सोच सां जंहिंजी पुकार सां उन सचे साईं खे ॿाधाइण सां पुकारण सां जेकॾहिं हिकिड़ो भई ॿार ज़िंदा थी सघंदो आहे त जेके बिना रखे कुझु ॾियनि या हिकिड़े आलाप सां उन मालिक खे पुकार सां सचे साईं जी रहमत वठण सां उहो ॿार खे ज़िंदा कनि छा उन्हनि खे को वठी ॾियण या ॿिए खे ॾियण वठण जी ज़रूरत हुई छा त सोचे सघंदा भई ॿिए को वठी करे छो ॾींदा हो त पाण तो ॾेई सघंदा पर ॾियण जे पोइ त मक़सदु त वरी उते जो वठी उते ई ॾेई छॾींदा वॾे कमाल जी चीज़ ई आहे इन जे पोइ त मक़सदु इहो भई तव्हांखे दान जी आदत पवे तव्हांखे ॾियण जी आदत पवे तव्हांखे छॾण जी आदत पवे जेकॾहिं सिर्फ़ु तव्हां वठंदो सिर्फ़ु गॾु कंदो त भौरे वारी हालत थींदी भौरे वांगुरु ख़तमु थी वेंदो तव्हां ॾियण छॾण जी आदत छको जंहिं ॾियण ॾींदासीं त पोइ सभु कुझु ॾिजी वेंदो सभु कुझु पंहिंजो पाण थींदो ऐं अॼु ताईं वठण ॾियण जी आदत कहिड़ो वॾो कमाल कंदी आहे असां कंहिं बि आस्थान ते वेंदा आहियूं सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं
ईंदा वठण, पर जंहिंसां वास्तो पवंदो आहे असां कहिड़े कमाल जा थी वेंदा आहियूं। असां कॾहिं सोचियो आहे? कॾहिं बि। असां जॾहिं कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं देव जे आस्थान ते वेंदा आहियूं या किथे बि वेंदा आहियूं या कंहिं संत ॾे वेंदा आहियूं, जॾहिं शुरू में वेंदा आहियूं असांजी काई न काई इच्छा हूंदी आहे, काई न काई चाहियत रखी वेंदा आहियूं। ऐं वॾी ॻाल्हि आहे, जीअं वेंदा आहियूं पहिरीं दफ़े असांजी पूरी बि जल्दी थींदी आहे, असांखे मिलंदो बि जल्दी आहे। ऐं जॾहिं असांजी का इच्छा पूरी थी वेंदी आहे, वियासीं चाहत रखी करे कुझु पाइण जे लाइ, ऐं पोइ जीअं चाहत रखी करे वियासीं, असांजी का इच्छा पूरी थी त असांजी वरी चाह वधंदी आहे। असां वरी ॿिए दफ़े वेंदा आहियूं का ॿी सोच रखी करे कुझु ॿियो कुझु पाइण जे लाइ, ऐं असांजी उहा बि पूरी थींदी आहे। जीअं ॿियो दफ़ा पूरी थींदी आहे असांजी सोच वधंदी आहे, असांजी श्रद्धा वधंदी आहे, असांजो विश्वास वेहणु शुरू थींदो आहे ऐं असां विश्वास में वञणु शुरू कंदा आहियूं। पोइ जीअं पाईंदा वेंदासीं अॻिते हली करे उन सां शेवा सां जुड़ंदासीं, पंहिंजो पाण सां शेवा सां जुड़णु शुरू थी वेंदा। जीअं वञणु शुरू कंदा आहियूं वरी शेवा सां जुड़णु शुरू कंदा ऐं पोइ त कोई कमु कंदासीं, कोई शेवा कंदासीं, कोई ॿुआरी पाईंदासीं, कोई चङो कमु कंदासीं, कोई चङी चीज़ में साथ ॾींदासीं। ऐं शेवा लफ़्ज़ हक़ीक़त में ख़िदमत या सर्विस जो न आहे। शेवा लफ़्ज़ जी माना कोई हर गुरू शेवा माना कंहिंजी ख़िदमत करणु शेवा जो लफ़्ज़ आहे ई न। शेवा लफ़्ज़ आहे शेवन मां वरितो विया, शेवा लफ़्ज़ वरितो विया शेवन मां, ऐं शेवन जी माना आहे पोइवारी करणु, टू फॉलो। भई जेको हले उनजे पोइ था हलणु, फॉलो करणु, भई उनजे अमलनि खे, उनजे कर्मनि खे, उनजी सोच खे, उनजे वीचारनि खे उनजो फॉलो करणु, शेवन करणु, पोइ त लॻणु हलणु। यानी असां जीअं ई शेवा शुरू कईसीं असां उनजो पोइ त लॻणु शुरू कयासीं। भई जेका ई शेवा कईसीं यानी कोई ॾियणु त शुरू कयोसीं न, जेको ई कुझु आहे माना जेकॾहिं असां हथनि जी शेवा कईसीं उहो बि जीअं उन्हनि कई थी असां ॾियणु शुरू कयोसीं, पंहिंजी शेवा अर्पण करणु शुरू कयूंसीं। असांखे कोई टैलेंट आहे, कोई समझ आहे, कोई बूझ आहे, कोई अकुल आहे, जेको बि आहे जेका ई ॾिनीसीं असांखे ॾियण जी आदत में इंसान त असांजो शुरू थी वियो। भई कॾहिं जेको बि कयो, जेको बि असां साथ ॾिनोसीं, जेको बि सहयोग ॾिनोसीं, केतिरी बि शेवा कयोसीं, असांखे यानी हाणे वरी जेका पहिरियों वठण आयासीं हाणे हक़ीक़त में असांखे ॾियण जी आदत शुरू थी वई, उन ॾियणु सेखारे छॾियो असांखे। ऐं जीअं शेवा सां जुड़ियासीं असांजी रुचि वधी, असां उन माहौल में जीअं शेवा शुरू कईसीं अंदरि में शुद्धी पवित्रता ई अचणु शुरू थी वई, बहितर वीचार सोच अचणु शुरू थिया, कुझु करण जी इच्छा जागी, तमन्ना वधी ऐं अॻिते हली करे असां नाम ध्यान सां जुड़ियासीं। पंहिंजो नेम ध्यानु कंदे सिमरन कंदे अंदरि खे शुद्ध ऐं पवित्र करणु शुरू करे छॾियोसीं। तव्हांजो शुद्ध थींदे आयासीं कुझु घुरणु, आयासीं कुझु पाइणु, पर असांखे पतो बि न पियो उन साम्हूं वारे असांखे वठण वारे जे बजाए ॾियण वारो बणाए छॾियो, असांखे कुझु करण वारो बणाए छॾियो। ऐं जीअं जीअं असां नेम ध्यानु शेवा सिमरन सां जुड़ंदे जुड़ंदे जीअं जीअं अॻिते वधियासीं अंदरि एतिरो शुद्ध थियो, एतिरो बहितर थियो, एतिरा कर्म चङा थिया जो अॻिते वधंदे संसार में त शान मान पातोसीं, पर वधंदे वधंदे अॻिते वरी मालिक खे पाए वरितोसीं, हमेशह उन वांगुरु थी वियासीं, उन सां जुड़ी करे तव्हांजो वियासीं वठण वारा थी करे, पर आयासीं एतिरो कुझु ॾियण वारा जे सभु कुझु पाइण वारा थी वियासीं। तंहिंजे करे
उन सचे साईं खे ॾिसंदासीं। उन जॾहिं वठण वारो आयो, उनखे जॾहिं ॾियण वारो बणायो त उनखे काथे पहुचाए छॾियो। ॾिसंदासीं भगत साहिब शुरू को त वठण में आयो, आयो त कुंवर विकिणण, भई वेंदुमि कुझु नफ़ो मिलंदो। जेकॾहिं हक़ीक़त में ॾिसजे, जॾहिं हू आयो हुन कुझु हुयो त न, आयो बि कुंवर विकिणण, ॿियो छा कयईं? भई विकिणंदुमि त मां अचुसि त विकिणी घर वारनि विकिणंदा त कुझु कमाए ईंदा आहिनि, मक़सदु कुझु वठी ईंदा आहिनि। पर जॾहिं उहो आयो कमाइण, आयो वठण, पर जॾहिं उनखे जेको उन ॾियण वारो बणायो अथई, उनमें आदत विधी नंढे लाॻा, भई का कुंवर कंहिंखे ॾेई छॾ। उहो ॾियण जी आदत, अॼु को जो नालो आहे उहो ॾियण जे करे आहे या वठण जे करे आहे? छाजे करे आहे? जेका उनजी ज़िंदगी आहे, उनजो नालो आहे, जेका इज़त आहे, जेको शान मान आहे, उहो कंहिंजे करे आहे? ॾियण जे करे आहे। ऐं जेको ॾियण जे करे उनजी इज़त आहे, उहा छा वठण वारे खां वधीक आहे? छा वठण वारा पाण सभई आहियूं। जेतिरो कुझु पाण गॾु कंदा आहियूं, जेतिरो कुझु वरितो आहे, जेको संसार में गॾु कयो आहे, छा पंहिंजी इज़त उन ॾियण वारे खां वधीक आहे छा? हलो जेके ई आहियूं, असां हिकिड़ी चीज़ पाण खां पुछूं, असां उन खे पाण जहिड़ो करणु चाहियूं था या पाण उन वांगुरु थियणु चाहियूं था? असां चाहियूं छा था? नियत छा आहे? असां चाहियूं था उहो असां वांगुरु थिए, लेकिन इहो केतिरा दफ़ा ईंदो आहे त असां उन वांगुरु थियूं, भई कुझु मालिक बणाए। यदि कुदरत असांखे नेचुरली अहिड़ो बनायो आहे, असां कुझु ॾियण वारा बणिजो, इन करे असांखे सम्झो आहे। ऐं जॾहिं हू ॾियण वारो बणियो त पोइ जेको ॾियण वारो आहे उन सिर्फ़ु चङाइयूं, बहितरियूं, ख़ूबियूं उहे किथे ॾिनियूं? उहे त हुनमें हुयूं जेके सचा साईं रहमत कयो त ॾिनियूं ई साईं। पर उन पंहिंजूं मंदायूं त अॻु में सभु ॾेई छॾियूं, उन सां उहे ख़राबियूं त ओॾी अॻु में ॾेई छॾियूं। तव्हांजो हुनखे का मैल लॻंदी न हुई। पोइ जीअं भगत साहिब में राति जो सभु सुम्हंदा त उन में ॾिठी करे जेका ॿुहारी हुजे उहा पाए, ऐं ॿुहारी पाईंदे, ऐं मां उन वक़्त जा शख़्स बि ॾिठा, हक़ीक़त मां उनखां मां सिखियुमि, उनखां ॾिठुमि उनखे। हिकिड़ो वॾी उमिरि जो वॾो अमीर हो, माना शहर जा जेके अमीर तरीन माण्हू आहे उन्हनि मुंहिंजो नालो ऐं उमिरि में तक़रीबन उन वक़्तु 65-70 साल त पकी हूंदा जॾहिं मां हुन सां मिलियो। पोइ ॿुहारी पाए पियो, ॿुहारो हथ न हुजेसि, तो जीअं हिते पाए पियो तो जंहिंमहिल ॿुहारो पाए पियो, आमतौर पाण ॿुहारे जूता वग़ैरह पिया हूंदा आहिनि, पेर सां परे कंदा आहियूं या पाए करे रखंदा आहियूं, हुन कोई जूतो जेको मत परे कोन कयो पेर सां, एॾी वॾी उमिरि जो, पोइ मुंहिंजो जीतो खणी करे वरी पंहिंजे कपिड़नि सां ई साफ़ु करे उते रखे पियो, वरी ॿुहारी पाए करे सभिनी खे सलीक़े सां ठाहे रखे पियो। ईअं पियो न हिकु जीतो कंहिंजे होॾे उछलाए हुनजो सॼो उछलाए, न वरी उखे बि पंहिंजे कपिड़नि सां पियो, ऐं कपिड़नि सां उगदे वरी ठाहे करे सही नमूने सभई ठाहे करे वरी ॿुहारी पाईंदो पियो वञे हेठि। हक़ीक़त में मूंखे पाण खे ॾिसी करे उन वक़्तु ईअं थियो त मां उनखां पुछो, चवंदा साईं इहे सभु जूता न इहे वॾा कमाल जा हूंदा आहिनि। उन चयोसीं भगत साहिब जॾहिं पाए पियो न असांजी गाॾी, पोइ उहो ईअं कंदो त पंहिंजा जूता साफ़ु करे ठाहे करे सलीक़े सां रखंदो। त पोइ हिकिड़े चयोसीं, चयोसीं तूं पाण ॿुहारी पाए त ठीकु आहे, पर जेको जूतो साफ़ु करे रखंदा सभिनि जा या ॿार आहे असां ते या छा आहे या कीअं छा सम्झो। चवनि चयो न इहे तव्हांजा वॾा भाग आहिनि सभिनी जा जेके हिते ईंदा आहिनि, जे उन सचे साईं जी दामन में आया, जेके आया उहे पंहिंजा मेरा पेर खणी आया, पंहिंजी मिठी वारा खणी आया, अवगुण दुर्गुण खणी आया। इन करे मां जूता साफ़ु कंदो आहियां, सचे साईं जे दर ते अचण सां जे पेर वरी साफ़ु थी करे वञनि, जो सदाई साफ़ु थी हलनि, बहितर थी करे।
तो उनजो ये वॾा भाग वारा नी जेके पहुता त सही, हाणे पहुता बाक़ी पंहिंजो पाण ठही वेंदा, काॾे वेंदा, अॼु न सुभाणे सांदा ई सही, आया त सही न। इन जा हाणे पंहिंजो पाण पेट साफ़ थियणु शुरू थी वेंदा, पंहिंजो पाण रस्तो सही थियणु शुरू थी वेंदो। सो हक़ीक़त में जॾहिं असां चङे पासे वेंदासीं, हलंदासीं, उन सचे साईं जी दामन में ईंदासीं, तो रस्तो असांजो साफ़ थियणु शुरू थींदो, बहितर थियणु शुरू थींदो। ऐं सभ खां पहिरीं हक़ीक़त में असांजी मैल रहंदी आहे। असां ॾिसंदा आहियूं के चङे पासे वञूं, के चङे सां असांजो संग हुजे, असां उन सचे साईं जी दामन में अचूं, उते सिर्फ़ वञण सां, वास्तो रखण सां 70% त पाप मैल पंहिंजो पाण ख़तम थींदी आहे। पंहिंजो भई मथां कोई ईअं चवे वेंदो काॾे, कमु कहिड़ा थी, वास्तो कंहिंसां थी कॾहिं पंहिंजो पाण खे ॾिठो थी, सिर्फ़ वास्ते रखण सां ई 70% असां साफ़ थींदा। भई कोई असांखे टोके न, कोई चवे न, यानी असांजा अवगुण दुर्गुण पहिरियों मिटजणु शुरू थींदा आहिनि। शेवा जो मक़सदु इहो आहे भई असांजी सफ़ाई शुरू थी वई, छाकाणि त शुद्ध ऐं पवित्र त असां आहियूं ई सही न, उहो असांखे थोरे कुझु करिणो आहे, असांखे सिर्फ़ु मैल लाहिणी आहे। असां आम तौर जी चकर में पाण खे भुलाए वेंदा आहियूं, पंहिंजो पाण खे हेॾे होॾे करे छॾींदा आहियूं, भई असांखे चङो थियणो आहे। अड़े चङो किथे थियणो आहे, भई चङो असांखे थियणो ई न आहे, असांखे छड़ो मंदाई खे छॾिणो आहे। असांखे गुणवान किथे थियणो आहे, गुणवान जी ज़रूरत ई न आहे असांखे, असांखे छड़ो अवगुण कढणा आहिनि, ॿियो कुझु कोन्हे करिणो। असांखे घर हरू साफ़ थोरे करिणो आहे, असांखे उन थोरो किचिरो पर करिणो आहे। असांखे मुंहुं धोइणो थोरे आहे, मुंहुं त धोतल आहे, उनखे मिटी आहे उहा छड़ो लाहिणी आहे, बाबा ॿियो कुझु कोन्हे करिणो। छड़ो असांखे इहा चीज सम्झ में अची वञे न, असां अलाए कहिड़ो सम्झी वेंदासीं। आमतौर असां उन चङे थियण जी चङाई सोच में असां मंदाई भुलिजी वेंदा आहियूं, इन करे मंदाई रहिजी वेंदी आहे, चङे जे चकर में रहिजी वेंदा आहियूं। असां जी असुल कमी जेका आहे न, असां गुणनि में थियण में रहंदा आहियूं, बहितर थियण में लॻाईंदा आहियूं। असां बहितर थियण न सोचूं, असां पहिरियों जेको आहे ख़राबी त ॿाहिरि कढी छॾूं न, ॿियो असांखे छा करिणो आहे। सो इन करे ऐं उहो थींदो जॾहिं असां ॾियणु सिखंदासीं, चङे पासे वञणु शुरू कंदासीं, उन सचे साईं जी दामन में बीहणु शुरू कंदासीं, त आहिस्ते आहिस्ते चेंज असांजी पंहिंजो पाण शुरू थींदी। ऐं जेसि ताईं असां साफ़ न थींदासीं, एसि ताईं असां ॿियो कुझु लिखी कीअं सघंदासीं, ॿियो कुझु छापे कीअं सघंदासीं। हलो चऊं असां कुझु छापूं बि सही, पंहिंजो पाण कुझु बणायूं बि सही, जेकॾहिं कोई बर्तन आहे उहो अॻु में ई भरियल आहे त हुन सां छा विझंदासीं, जेको विझंदासीं ॿाहिरि हारिजी वेंदो। पर जेकॾहिं उहो ख़ाली हूंदो त असां न विझंदासीं। जेकॾहिं असांखे कुझु लिखिणो आहे, उहो अॻु में ई मिटी सां भरियो पियो आहे, असां मिटी लाहींदासीं, किचरो मथे कंदासीं त कुझु बहितर कंदासीं, कुझु छापींदासीं या कुझु ठाहींदासीं। मेरे जे मथां त छा कंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजे उन खे साफ़ कयूं, बहितर कयूं। असां जेके बि आहियूं, मौत खां अॻु असां पंहिंजे जीवन खे संभाले करे उनखे ॿेरो थियण न ॾियूं, उनखे साफ़ करण जे सलीक़े सां रखण जी कोशिशि कयूं। ऐं जॾहिं बि असां सलीक़े सां रखंदासीं त पोइ असां बहितर थींदासीं, सलीक़े सां हलंदासीं त पोइ असां बहितर थींदासीं। अॼु जेके बि बीमारियूं आहिनि, उनजो कारण
शायद असांखे संभाले करे न हलण जे करे, ॾिसी वसी न हलण, न खाइण पीअण, न सोच, न वीचार जे करे शायद इन करे असांखे दुख घणा आहिनि। जेकॾहिं असां बीमारी खां अॻु संभाले करे हलूं, हिकिड़ो मिसाल आहे, हिकिड़ो सिगरेट आहे। असमें सिगरेट तॾहिं छो छॾियूं जॾहिं फेफड़ ख़राब थिए, भाई लंग्स अफेक्टेड थियनि, उनखां पोइ असां सिगरेट छॾूं, असांखे छॾाया वञनि, असां अॻु में छॾे छॾायूं। भाई ज़रूरी आहे छा असांखे जॾहिं लिवर ख़तम थिए पोइ शराब छॾूं, असां अॻु बि छॾो था छॾूं। ज़रूरी आहे छा कोई असां कंहिंखे ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायूं या कंहिंसां कुझु कयूं ऐं पोइ माफ़ी वठणी पवे या पोइ पछताइणो पवे, असां अॻु में पंहिंजो पाण खे छो था संभाले हलूं। भाई पछताइण या जेको थियण खां अॻु में असां अहिड़ो कमु छो था कयूं जो असांखे पोइ पछताइणो पवे। असां अहिड़े लफ़्ज़नि जो छो इस्तेमालु कयूं जेके पोइ गले पइजी वञे। तंहिंजे करे सॼो ॻाल्हाइण, अंदाज़, तौर तरीक़ो, इन जो मक़सदु भाई जो केतिरो हुयो, भाई पोइ रोइण खां अॻु में जॾहिं मोटी करे उहो सभु कुझु मिले, अॻु में असां जेब केतिरा छो बणिजूं, असांखे ज़रूरत कहिड़ी आहे, असां उनखे छो न संभालियूं। ऐं जेकॾहिं असां संभाले करे हलंदा त पोइ मौत असांजे वस में हूंदा, मौत न मारींदो आहे। अॼु पाण सचे साईं जे जनम सां गॾु वरसी बि आहे, जो मौक़ो बि आहे, इन करे सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, साईं जन बिल्कुलु ठीकु आहे, वेठा ऐं उन वक़्तु भगत साहिब मोकिलियूं प्रोग्राम ते, चओ टेलीग्राम करोसि अचे, ऐं टेलीग्राम ते घुराए करे पोइ चयोसि हाणे तयारु थिया हलंदा आहियूं, इन करे सभिनि खे रोटी खारायो। उहो सॼी संगत सभु वेही करे सभिनी खे रोटी खारायूं, कोई बुखियो बि न हुजे, उनखे रोटी तयारु करायूं, सभिनी जी रोटी सभिनी थी वई, सभु थी विया, चए ठीकु आहे, उन ध्यान में वेठा, उन में हलंदा रहिया, ॼण ज़िंदगी मौत पंहिंजे वस में हुजे। ॾींहं जी आदत हक़ीक़त में मौत खे बि हथ में ॾेई छॾींदी आहे। भगत साहिब बोले केतिरा दफ़ा उन ते हमला थिया, पर जेसि ताईं उन मालिक न चाहियो, सचे साईं न चाहियो, कंहिं हथ थोरे कुझु कयो। जॾहिं आयो वञण मां ॾेढ साल मोकिलाए पियो त उन वक़्तु ॾेढ साल में भगत साहिब जो मेन ॻाल्हि, जॾहिं वेठो ॾेढ साल, उन 3 कलाक वेठो, 2-3 कलाक वेठो ॾेढ साल में वञण वारे ॾींहुं, जॾहिं त मां जंदन वञे पियो त वेंदे वेंदे हिकिड़ो शख़्स अंदरि दर खुलियसि, ट्रेन जेका आहे उहा निकिरी वेंदी, ट्रेन जो टाइम जेको आहे उहो पूरो आहे, इन करे त भगत साहिब चयोसि, चवंदा अॼु जेको हलंदासीं इहा ट्रेन पाण खे छॾे न वेंदी, ज़रूरु खणी करे हलंदी, उन छॾण जी आहे ई न। माना जेको उन सचे साईं सां उनजी आज्ञा थी, बसि हाणे हलिणो आहे, चए हलिणो आहे, बसि ठीकु आहे, हलिणो आहे, लेकिन जेको आज्ञा सां हलियो उहो वियो किथे, हमेशह ज़िंदा थी रहियो, हमेशह बहितर थी रहियो। तंहिंजे करे जीवन में जेको त्याग जो नालो आहे, उनजो मक़सदु आहे पाइण। त्याग जो जेको नालो आहे, ऐं दान, सहयोग, ॿीख, इहे सभु अलॻि अलॻि चीज़ूं आहिनि, हिकु जहिड़ियूं न आहिनि। असां दान खे ॿीख में ॾींदासीं, भिखारी थी वेंदासीं। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आस्थान आहे। दान अलॻि चीज़ आहे, शेवा अलॻि चीज़ आहे, सहयोग अलॻि चीज़ आहे, ॿीख अलॻि चीज़ आहे।
हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि महत्व आहे। असां सभिनी खे दान बि न चऊं, सभिनी खे दान कयोसीं न त रबड़ पूरा थींदा, पाण पोइ हिते वेंदासीं हलिया। और कोई अहिड़ी ग़लती बि न करूं। हर कुझु और पाण ॿिए दफ़े वरी ॻाल्हाईंदासीं उन ते, मक़सदु आहे जेको आहे। तंहिंजे करे असांजो जेको जीवन आहे उन खे असां बहितर कयूं। जीवन खे असां बहितर कयूं। ऐं जीवन हक़ीक़त में असांखे मौत जी निशानदेही कंदो आहे। छाकाणि त पैदा जीअं थियासीं वधीक असुल चीज़ आहे मुआसे की वयासे की यादि असांजो मौत रखियो वेंदो। ज़िंदगी त हर को पैदा त हर को थींदो आहे, जीअं बि थिए, पर असां वेंदासीं उन सच साईं वांगुरु, भगत साहब वांगुरु, महान हस्तियुनि वांगुरु, या उन वांगुरु पोइ पछताओ वांगुरु। जो हिकिड़ी कहाणी आहे न भॻवान कृष्ण हिकिड़े मंदर जी, हिकिड़ो मंदरु हो, मंदरु तंदो पियो, हुनखे ख़्यालु आयो त भॻवान कृष्ण जी हिकिड़ी तस्वीर ठाहिराई। आम तौर जी ॿार जी तस्वीर खे ॿारनि जी ॾाढी पसंदि कई वेंदी आहे। त जॾहिं उन आर्टिस्ट ॻोल्हियो, आर्टिस्ट ॾाढो सुठो हुयो। हाणे उन खे चयूं त असांखे भॻवान कृष्ण जी तस्वीर छापे ॾिनी। मुंहिंजो कीअं हाणे वीचारे खे त पतो न हो, उनखे सॼो ॿुधायूं। मुंहिंजो थी मां यार ठाहींदुमि साईं, पर मां कंहिं साम्हूं बीहाए करे ठाहींदुमि, मूंखे अहिड़ो त कुझु हुजे न। इन करे को ॿार अहिड़ो खणी अचो जंहिंखे मां साम्हूं बीहाए करे मां हुनखे ठाहियां। हाणे जेको ॿार खणी अचे जंहिंजो वठी अचे रिजेक्ट करे चए इहो बि उनते न ठहंदो, हिन में हे कमी आहे, हिन में हे न ठहंदो। ईअं करे हिकिड़ो ॿारु ॾाढो पसंदि आयो, वठी आयासीं। उन्हनि खे रखी करे भॻवान कृष्ण जी तस्वीर ठाही। ऐं जंहिंमहिल तस्वीर पूरी थी, तस्वीर एॾी ख़ूबसूरत ठही, उन्हनि मंदर में लॻाई त सभु माण्हू ॾिसण ईंदा, ॿुधी करे ॿिया ॾिसण ईंदा भई त अहिड़ी ख़ूबसूरत तस्वीर ठही आहे, शायदि उन वक़्तु उनजी का अहिड़ी तस्वीर हुजे। सो मंदर खे इन करे ॾाढी इज़त मिली, ॾाढो बहितर थियो। त वरी वेठा हिकिड़े तस्वीर जी तारीफ़ कंदा मंदर वारा सभु। हिकिड़े सलाह ॾिनी, चयो हाणे ॾिसो कृष्ण जे करे जेका तस्वीर जी इज़त आहे हुनजो जेको बि आहे हक़ीक़त कुझु बि हुजे, पर आहे त कंस जे करे। जे कंस न हुजे त कृष्ण खे केरु सुञाणे आहे? कंस जे करे त हुनजी इज़त आहे, इन करे कंस जी बि हुजणु खपे। इहा ॻाल्हि सभिनी जो वाकई कंस जी बि हुजणु खपे। कंस जे करे कृष्ण जो निखार आहे। ऐं वया वरी आर्टिस्ट ॾे, चयो हाणे कृष्ण जी ठाही ॾियण हुनखे कंस जी ठाहे ॾे। उनखे उनजा कारनामा, उनजा करतूत, उनजी उथी वेठी हली चली क्रूरता सभु उनखे ॿुधायूं। उन चयो जहिड़ी ॻाल्हि कई अथव, जहिड़ो ॿार ॻोल्हे आया अहिड़ो माण्हू ॻोल्हे अचो त उनखे ॾिसी करे मां कंस ठाहियां। हाणे अहिड़ो माण्हू ॾाढो हथ अचे, जेको खणी वञे, जेको गंदो किचिरो जेको लॻे, जहिड़ो ॾुखियो माण्हू लॻे हुनखे वठी वञे, हुनखे ॾिसी करे कंस थिया। केतिरा कंस पेश कयूं, अॼु जो कंस पको आहे तोखे ठाहे, ॾिसी किली आहे जो हे आहे, उहो सभिनि खे ॾिसी रिजेक्ट करे चवंदो मूंखे इहो थियणो ई न आहे। इन ओड़ो कंस न ठहंदो जहिड़ी तव्हां ॻाल्हि कई आहे। कंस अहिड़ो ठहंदो ई न। आख़िर ॻोल्हे ॻोल्हे साल गुज़री विया, उहो आर्टिस्ट बि अची वीचारो पोड़ो थियो, हथ लुटंदास। छो ॾाढो ॾुख थींदो जेकॾहिं तुंहिंजे हथ में जो न थिए, जेका तुंहिंजी कला आहे, तुंहिंजी कारीगरी आहे, अहिड़ो ॿियो असांखे न मिलंदो अहिड़ो वरी कृष्ण वांगुरु कंस ठाहे ॾेखारे। आख़िर हिनखे ॾाढो ॻोल्हायूं। आख़िर ॻोल्हींदे वेंदे वेंदे सेंट्रल जेल में विया हिकिड़ी में। उते
उते हिकिड़ो माण्हू हिननि खे मिलियो जेको सफ़ा क्रूर गुस्सेलो शिकिल जो बदो एॾो ख़राबु हुनजी शिकिल वठी आयसि उनखे पैरोल ते वठी आया हिकु ॾींहं जे लाइ उनखे चयो असांखे तस्वीर ठहिणी आहे जेलर खे चयूं पैरोल ते कोर्ट में वठी आयसि उनखे आर्टिस्ट ॾिसी वाकई वाकई यार इहो माण्हू कंस जे ॾाह जो आहे ऐं उन्हनि ते रिक्वेस्ट कई उनखे पैरोल जो हफ़्तो ॾाढी जेको उन चयो ओतिरो जो पैरोल करायूं सभिनी मिली करे हिन खे साम्हूं विहाए करे कंस जी तस्वीर ठाही ऐं जेके अवगुण दुर्गुण ख़राबियूं क्रूरता ज़ुल्मत जेका बि कंस जी हुई उन माण्हू खे विहाए करे उन्हनि सॼी भरी ऐं जॾहिं कृष्ण सां गॾु कंस जी तस्वीर वञी लॻायूं हे त वरी जेल वियो हलियो हिन खे पुॼाए आया त सभिनी कंस जी तस्वीर खे एॾो पसंदि कयो ऐं एॾो इंजॉय वाकई कंस छा थींदो आहे ॾिसण में अचे थो जीअं माण्हू कृष्ण खे ॾिसंदा कृष्ण सां गॾु वरी कंस खे ॾिसंदा सफ़ा उबतो हो जेतिरो मुस्कुराईंदड़ जेतिरो प्यार कंदड़ जेतिरो मोहबत हिक खे कशींदे हे एॾी सभिनी में निफ़रत ऐं इहो भरे सभिनी खे लॻंदो त वाकई कंस आहे ऐं जंहिंमहिल इहो वरी आवाज़ कृष्ण जी तस्वीर जो फैलियो कंस जो बि जाॾे काॾे फैलियो इहा ॻाल्हि फिरदे फिरदे उन जेल ताईं बि पहुती वञे जंहिं कैदी खे इहो कयो कंस बणायो त उन वरी हिननि खे चयो चार पहिरियों मूंखे पैरोल करायो वे हिकु दफ़ो आर्टिस्ट खे ॾेखारियो वे ॿिए दफ़े वरी एतिरनि ॾींहंनि जो पैरोल वरितो वे मुंहिंजे करे कंस बि ठहियो हाणे मुंहिंजी दिलि आहे त उन कंस खे मां बि ॾिसां ॿियो कंस आहे कीअं मां उहा तस्वीर खे मां बि ॾिसणु चाहींदुमि ऐं चुसि न तुंहिंजो हक़ बि आहे तूं ॿुधो आहे तोखे समुंदर वठी हलंदा उन्हनि वरी पैरोल जे लाइ दरख़्वास्त ॾिनी ऐं हिकिड़ी जी छुटी करायऊं उनको पोइ जीअं उनखे मंदर में वठी आया उन कंस जी तस्वीर जे महिल ॾिठी ऐं पासे में कृष्ण जी तस्वीर थिए तो ॾिसंदे ॾिसंदे वो ॾाढो रोनो एतिरो उनखे अफ़सोस थियो एतिरो दुख थियो जेको ज़िंदगी में कॾहिं न रुनो रोई रोई हालत कई सभिनी चुसि तोखे छा थियो चवंदो मूंखे थियो चवंदो मूंखे यादि आयो मूंखे पंहिंजो यादि ई कोन एक्चुअली जॾहिं मुंहिंजी कंस जी तस्वीर हाणे जंहिं महिल मां ॾिठी हक़ीक़त में ॾिसण खां पोइ मूंखे हाणे यादि आयो त मंदर में अचण खां बाद हक़ीक़त में जॾहिं ॿार हुउमि न मूंखे वठी आयो कृष्ण जे लाइ बि मूंखे वठी आई इहा तस्वीर बि मुंहिंजी आहे कंहिं कंस जी न इहा बि मुंहिंजी आहे उहा ई तस्वीर आहे हक़ीक़त में कृष्ण बि मां कंस बि मां ऐं हक़ीक़त में हर इंसान हर ॿार उहो कृष्ण वांगुरु मुस्कुराईंदो पैदा थींदो हर हिकु ॿार हर हिकु घर जो हिकिड़ो अहिड़ो लाल हूंदो आहे जंहिंखे ॾिसी करे सभु मुस्कुराईंदा आहिनि सभु ॾिसी करे सभु मुरझाईंदा आहिनि जंहिंखे ॾिसी करे सभु खिलंदा आहिनि जंहिंजे हिकु हिकु पेड़ ते उहो कृष्ण यादि ईंदो आहे त कृष्ण छा थींदो आहे पैदा सभु कृष्ण थी करे थींदा आहिनि लेकिन मरण महिल उहो कंस आहे या कंवर आहे या सचो साईं आहे उहो असांखे ॾिसणो पवंदो कमाल मरण जो आहे छॾियो छा वञण महिल उहो कृष्ण हुयो या कंस हो उहा चीज सम्झण जी आहे उहो शख़्स में एॾो परेशान थियो जे हक़ीक़त मूंखे बचपन यादि आयो मां बि कृष्ण जी तस्वीर बि मुंहिंजी आहे उहो कंहिं ॿिए जी कोन्हे पर मुंहिंजा कर्म मुंहिंजो अंदाज़ जेका मुंहिंजी हली चली थी जेको मूंखे संसार में बणियो मूंखे कंस बनाए छॾियो तंहिंजे करे कुदरत सभिनी खे मोकिलियो कृष्ण करे पर वञण महिल कंस न थियो असांखे यादि रखणु खपे दुनिया कंस सां यादि न करे अॼु ताईं कृष्ण जी मुस्कुराहट उनजी बांसुरी ते सभु मुस्कुराईंदा आहिनि लेकिन कंस जो नालो ईंदे कंहिंजो चहिरो चङो कोन्हे थींदो इन करे वञूं वञूं संसार खे उजाड़े करे न वञूं पर संसार खे मुस्कुराहट ॾेई करे वञूं संस्कार खे प्यार ॾेई करे वञूं संसार में कुझु बणिजी करे वञूं त
तंहिंजे करे जेको पाण सचे साईं जे वरसी ऐं जनम ॿई मौक़ा ऐं उन सचे साईं असांखे सेखारियो त वञण महिल कृष्ण थी करे वञो, वञण महिल राम थी करे वञो। तंहिंजे करे असांजे दामन में असांजो जीवन अहिड़ो हुजे जो असां वञण महिल उन सचे साईं जा थी वञूं, असां उन वांगुर थी वञूं। उन वक़्तु असांखे लहर लोॾो न हुजे, उन वक़्तु ख़ौफ़ न हुजे। ऐं उन जे लाइ असांखे शेवा ऐं सिमरन बहितर हालत ऐं असांखे हर एक खे मुस्कुराहट ज़रूरु ॾियणी आहे। मुस्कुराहट जो मक़सदु इहो न असां पाण मुस्कुरायूं सिर्फ़ु, पर मुस्कुराहट जे करे असांजे करे ॿियनि जा चेहरा मुस्कुराइजी था। यानी असां में कुवत बर्दाश्त हुजे। असां जीवन जो पहिरियों ॾींहुं ज़िंदगी जॾहिं आयासीं असांखे इहो न आहे ॾिसणो त मां रोयां थो न मुंहिंजे करे मुस्कुराइनि केतिरा था, असांखे उहो यादि रखणु खपे। जॾहिं ॿार पैदा थींदो आहे उहो रोईंदो आहे, बाक़ी सभु मुस्कुराईंदा आहिनि। ऐं इन करे कबीर साहिबु चयो जॾहिं पैदा थिए त सभु मुस्कुराया, पर जीवन अहिड़ो हुजे वञे त उन कृष्ण वांगुरु उन सचे साईं वांगुरु जो वञण खां बाद वरी तूं खिलंदो वञे लेकिन पोयां सभु यादि कंदा वञे अख में पाणी। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पर सभु गॾु थियो, उहो मौक़ो असांखे पंहिंजी ज़िंदगी यादि ॾियारे थो, पंहिंजो जीवन यादि ॾियारे थो त ज़िंदगी उहा मालिक जे हथ हुई, पर मौत असांजे हथ हुअणु खपे। वञणो ज़रूरु आहे ऐं मौत जो मक़सदु मरणो त सभिनी खां ॻाल्हि मौत जी न आहे, यानी मौत खां बाद ज़िंदा रहणु उहो असांजे वास आहे। असां ज़िंदगी जे हूंदे मरी विया या मरण खां बाद ज़िंदा रहियासीं, इहो असांखे ॾिसणो आहे। असांजे हूंदे बि कोई यादि करण वारो आहे या न, पर उन सचे साईं खे ॾिसंदासीं एतिरो वक़्तु थियो 111 साल वये थिया, पोइ बि हू सदाई ज़िंदा रहियो आहे, सदाई अॻिते रहियो आहे। ऐं असां सभिनी इंसाननि खे मालिक अहिड़ो त बणायो आहे जो असां मरण खां बाद में भई यारनि जी ज़िंदगी बचाए सघंदा आहियूं, जी रही असां छा करे सघंदा। तंहिंजे करे पाण खे कॾहिं भुलिजूं न, असां पाण खे चङो करण जे चकर में रहिजी न वञूं, असां सिर्फ़ु पंहिंजूं मंदायूं कढी छॾियूं। असां चङियूं आदतूं अपनायूं न अपनायूं, पर मंदियूं आदतूं ख़तमु करे छॾियूं। असां कंहिंसां मिठो न ॻाल्हायूं या कुझु बि कयूं, पर कड़वो ॻाल्हाइण त बंदि करे छॾियूं, उहो त असांजे वास आहे। असां कंहिंसां ख़राबु हालत बहितर हालत बेशक न सोचो, पर ग़लति न हलूं, इहो त असांजे वास आहे। असांखे सिर्फ़ु मैल कढणी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे करिणो। असांखे सिर्फ़ु किचिरो साफ़ु करिणो आहे, असांखे सिर्फ़ु मुंहुं धोइणो आहे, असांखे हथ साफ़ु करणा आहिनि, असांखे पेर धोइणा आहिनि, ॿियो करिणो ई छा आहे। असां कुझु बणजण जी कोशिशि न कयूं, बसि जेके कमियूं नी जेको न बणिया उनखे थोरो बसि कढी छॾूं, बसि ॿियो कुझु बि न कयूं। बणिया त असां आहियूं बि आहियूं, असांखे सभिनी चयो आहे अजरो अमरो अलाए छा छा केॾा केॾा ख़िताब असांखे मरण छा पर जीअण को अॻु में लाइ केतिरा मिलिया नी, केॾा ख़िताब त असांखे अॻु में असांखे अजर अमर जा अलाए केॾा ख़िताब न ॾेई छॾिया नी अॻु में। ख़िताब न पर आशीर्वाद ॾेई छॾी अथनि, हक़ीक़त में असां सम्झूं उन्हनि आशीर्वाद असांखे अॻु में ॾेई छॾी आहे त तव्हां छा आहियो। ऐं हक़ीक़त में असां आहियूं बि सही, असां छड़ो पाण खे भुलिजी विया आहियूं, बसि छड़ो पाण खे यादि कयो। ऐं जंहिं ॾींहुं असां यादि कयोसीं त
असां तो पैदा थींदे कृष्ण त आहियूं ई सेन पंहिंजो पाण खे कंस बनायो आहे हर बरोबर कृष्ण उन ईश्वर थोड़े कंस बनाए मोकिलियो आहे असांखे उन तो पैदा थींदे बाबा कृष्ण बनाए मोकिलियो वो पाण में पहिरियों में फोटो जी निशानी हुई मुंहिंजो कंस खे तव्हां सुञाणींदा पर हक़ीक़त कृष्ण खे मां सुञाणींदो आहियां इहो मां साॻियो आहे ॿियो थोड़े आहे असां छड़ो संसार में कंस न बणिजो ॿियो कुझु बि न कयूं कृष्ण त असां ऑलरेडी आहियूं उन सां करिणो छा आहे इन करे सच साईं जे जीवन खे ॾिसंदासीं उन त असांखे अॻु में ई बनाए छॾियो आहे न सिर्फ़ु असां थोरो उन बहितर पथ ते हलूं बसि ॿियो छा करिणो आहे असांजे पेरनि ते चपलनि ते बूटनि ते जेका मैल लॻल आहे छड़ो बसि उहा उगी छॾूं ॿियो छा कयूं उहा उहो बहितर पथ ते हलियासीं उन सच साईं जी दामन में आयासीं बाक़ी त सभु कुझु पाण बहितर थी वेंदो बाक़ी असांखे छा करिणो आहे सभु त पंहिंजो पाण थींदो वेंदो सिर्फ़ु असांखे साफ़ करिणो आहे स्वच्छ जे उन प्यार भरी शुभ घड़ियुनि में जेको असांखे ज़िंदगी खां आख़िर ताईं सम्झाए रहियो त असां पंहिंजो पाण खे संभाले हलूं अहिड़े प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेंती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे त जीअं उनजी दामन में आहियूं शल पंहिंजो मंदायूं पंहिंजो किचिरो पंहिंजा अवगुण पंहिंजा दुर्गुण उन खे साफ़ करण जी असां में सलाहियत अचे उन खे बहितर करण जी असां में आशीर्वाद अचे सुहिणी रहमत भरी आशीर्वाद उन सचे साईं खे अपनाईंदे सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना वाधायूं सचो सपरा सचो